वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। या तार छोई रा पूछा तो करिया ना ये लगा दी को ना ला 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 ये लगा दी ने छोई ना पूछा तो करना करने वाली अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह। अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله. ताज़े तान कैमरा कौन आया रे चेक कर कैमरा कौन आया वीडियो कौन आया ये मत चार्जर उड़े इसको ये नहीं बनती है नहीं ऑडियो 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 बस आएंगे हां ऐसे नहीं बताएं हां खड़िया हां खड़िया होगा हां हां निकॉन और बैक करने के यानी अपलोड कर एकड़ी हेलो पता तो सोनी कैमरा आया ता वाली वीडियो को दरबार आहे शब बरात जो भलारो मौक़ो आहे सुबुह जी ऐं जेके उसे पासे में हलन पिया सभिनी खे गुज़ारिश आहे जल्द अज जल्द वुज़ू करे नमाज़ जे लाइ अची वियो। अहादीस मुबारका में अचे थो जेको माण्हू नमाज़ जे लाइ इंतज़ार करे थो इहो माण्हू ईअं आहे ॼण के नमाज़ पढ़ी रहियो आहे। वुज़ू सारे अज़ान ॿुधी वुज़ू सारे अची वेहे थो नमाज़ जो इंतज़ार करे थो वॾो नेकीअ जो अमल आहे। सभई गॾिजी अचो जल्दी जल्दी वुज़ू करे नमाज़ साहिबज़ादा हातिम साईं की गुज़ारिश कंदासीं कि समाप्त में ज़रूर पेश कजो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अखियुनि जो ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया दुनिया में के पैगंबर के हाथी के रहबर पर आसमिन सालार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे नबी पाक पेशानी दुनिया जैसे आसमानी सुनन जो सरदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान नबी जो नातू गाए शान नबी जो सबके बुधाए दिलबर साईं जो यार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन जो दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोनिया रो फ्रेम सेंटर क्यों साइड के सेंटर क्यों सुभान अल्लाह देखो महबूब करीम जी नात पढ़े तो महबूब जो नात खान सना खान है उनके महबूबन की यह दुआ है अंत सदाई मुस्लिम महबूबन जो चाचो महबूबन की सना पढ़े पे महबूबन जो नातों पढ़े पे महबूबन उनके दुआ है जो चाचा सुभान अल्लाह देखो महबूब करीम जी नात पढ़े तो महबूब जो शान गाए तो ना महबूब की यह कठी गाल पसंद इनमें नात पढ़ गए तो कोशिश करा कयो उन्होंने तहां थोड़ो हिस्सो तो नात खान पढ़े ना गड्डी चौराईंदा गड्डी चौराए ओ जाने जाना ओ जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब नाए सुभान अल्लाह जैसी ताई मुर्शिद करीम जी आमद थी है नमाज जो टाइम थी है जैसी ताई आऊं अर्ज गुजार है बस उस्ताद मोहतरम हजरत अल्लामा मौलाना किबला मौलवी अल्लामा माशूक अहमद करमी साहब के वचन में शोभा अंगेज मेरा मन करे मनो पढ़नी भले फिलहाल मनो पढ़नी बाता पर चलो ओके ओके जी क्या अल्हम्दुलिल्लाह बाहर चल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चलो भी दोनों के प्रोटीन के अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अल्लाह व अला आलिहि अच्छे ये बोला गाइस व अस्हाबिहि अजमाइन मंसूर चिकी मुझे पानी दे दोस्तों चिकी करो यार चिकी जरी चढ़ाई ही पढ़ते बने अल्लाह मुझे मुर्शिद करीम के दरबार इधर कनेक्शन लगा जरा पर फ्रीडम के अच्छा ये सब लो दिया दिल यार नहीं बस गुफ्तगू ध्यान में लगा इस मंसूर ना ये की नसीहत करी ना जेक लो दिया जे वाम के आवाज के जो दीदार कराए तो मुझे मुर्शिदन जो खानदान मुझे मुर्शिद
असां नाचीज निकम्मा बस ही मुर्शिदन बे नंबर में लगाई नहीं मैंने आज पावर सबनी मान कर चार्जर बंद बे नंबर में लगाई जब ना है लगा है जब ना है लगा बे नंबर में कौन बे नंबर 3 मिनट पूरो इल्म न जब लगा बे गोली से चलो अल्लाह यो कट है कट यो कट भाई ये कट आ हां दोस्तानी मोहतरम वो सबनी जो पावर है ना जंजो पति नंबर में चार्जर लगाई जंजी पति नंबर में चार्जर लगाई हिन्ने दौर में असां के एड़ो कामिल मुर्शिद मिलो आ खुदा जी ज़ात जो हुक्म आ असां करामत ॿुधंदा हुआसीं सोने पीरा में पीर वटि चोर आयो चोरी के नज़र में उत चोर मां अबदार पड़ी वियो अॼु खुदा जी ज़ात देखो मुझे हिन कनन ॿुधो अॼु मुंहिंजे मुर्शिद करीम वटि हिकिड़ो शख़्स आयो माफ़ी जे इरादे सां खुदा जी ज़ात जो कसम बिलाल जो ताज निकिताए अॼु राति उहा कर्म नवाज़ी थियण वारी आहे जेका असां ॿुधंदा आयासीं त अल्लाह वारे वटि वियो त चोरी जे इरादे सां वियो त ग़लति इरादे सां अल्लाह वारे जी नज़र पई आहे नज़र सां उन जी तकदीर बदिलजी वई आहे अॼु राति मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि खे नज़रुनि सां नवाज़िन अहिड़ा हूंदा भाॻनि वारा जिथे तूं ॾिसंदे त इंशाअल्लाह उहो ज़मानो यादि अची वेंदो तॾहिं चवंदा आहिनि न निगाहे वलीअ में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी निगाहे वलीअ में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी मुझा मिठा ही अचवञ मुर्शिद जे दर ते जेको तूं पथराए थी खुदा जी ज़ात जो कसम जेकॾहिं को मदरसे में पंध करे हिकिड़े ॼाणे क़ुरान जो हाफ़िज़ थींदो दीन जो आलिम बणिजी थींदो सिंध यूनिवर्सिटी में पढ़े प्रोफेसर बणिजी वेंदो वॾो ऑफिसर बणिजी सघे थो पर हिन दर ते अचण वारो अल्लाह जो दोस्त वली बणिजी वेंदो वो पंजे पीर जे लूचो मेरा लजपाल आहिनि मुंहिंजा मिठा मुर्शिद नची सुभान अल्लाह हे लजपाल आहिनि मुंहिंजा मिठा मुर्शिद कुझ लूचो मिठा ना छोड़ दिल पर कूड़ा माफ करी हाज़िरी कर इंशाअल्लाह हिकड़े ॾियारे असांजो नालो त अल्लाह जे दोस्तनि जे नाले सां अल्लाह ताला शान संगी तौफीक अता फरमाए मंसूर थोड़ा किलो दिखाई ना वाइट ना दिखा माशाअल्लाह कैमरा में बीच में ना चला थोड़ा किलो से दिखा थोड़ा किलो माशूक़ किलो हां किलो दावत हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
मोहम्मद उर्फ नाले में शो करने शासन के पहचान नहीं पाए बयान से गुरु बुझान And only seven. Seven being. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्याबित तय्यबीन व अतहरिह ताहिरीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ज़ालिका फ़द्लुल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन आया आसतिया में मुझा पारो चल बंधोर में पसी पह पुनुअसी मुझाने ने नठरिया में गोंदर गुजरिया दुख सब विसरिया सुखन शाखूं कटियों मुझा मेहरबान दोस्तों भाईरो मुझे मुर्शिद करीम जा फैज़ भरिया फकीरो अकीदतमंद ऐं मोहब्बत वारो दरबार आलिया दिलबराबाद शरीफ में अजोकी बा बरकत घड़ी में अजोकी रात में जेके सब शरीक थी आयो अल्लाह तबारक व तआला असा सबनी जी हाज़िरी पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। मुझा दोस्तों ही अल्लाह जो फजल आ ही अल्लाह जी करम नवाजी आ जो रब्बे जुल जलाल असा के जिक्र वारन जी महफिल में अल्लाह तबारक व तआला पांजे सालिहन जी महफिल में मुकद्दस दरबार ते सुहणी कचहरी में अल्लाह तबारक व तआला असा के अचण जी सआदत बख्शी आहे। मुझा मिठा ही अल्लाह जो फजल आ ही अल्लाह जी करम नवाजी आ। अल्लाह ताला जदे केसा फजल फरमाइंदो आ जदे केसा का मेहरबानी फरमाइंदो आ त पो अल्लाह पांजो करम हेड़े नमूने सा कंदो आ। मुझा मिठा ही अल्लाह तबारक व तआला जो फजल आ जो हिते असा अवा सब हाजिर थिया आहियूं। कदी मल दिल अल्लाह जो जिक्र पई करे कदी मल ज़बान अल्लाह जो जिक्र पई करे ऐं इन जिक्र करण वारन घड़िन में इंशाअल्लाहुल अजीज मुर्शिदन करीमन जे नूरानी चेहरे जो दीदार थींदो उन अल्लाह जे कामिल वली जो दीदार थींदो जंहिं जे लाए हिकड़ो मक़ौला कौला त ज़ियारतुल औलिया कफारतुज जुनूब अल्लाह जे कामिल वली जो दीदार गुनाहन जो कफारो आ। मुझे पीर कामिल जो दीदार कर असा अवा खां जेके गलतियों कोताहियूं थियूं उन्हनि जो इज़ालो इहो आ जो अज इन हादी रहबर जे चेहरे के जड़ी मल दिसे त तुझी दिल ज़बान बोले अल्लाह 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 सुभान अल्लाह। दिल खुश थी कि न। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
الله أكبر. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين. اهدنا الصراط المستقيم. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين. اهدنا الصراط المستقيم. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر.
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाह। अल्लाह अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुर्शिद जो दीदार करे जंहिं जंहिं जी दिल ठरी आ सोचे सुभान अल्लाह। साईं करीम फरमाइनि था अला उनब्बिउकुम बिखियारिकुम, छा तव्हां खे ॿुधायां त मुंहिंजा भला माण्हू कहिड़ा आहिनि, छा तव्हां खे ॿुधायां त अल्लाह जा वली कहिड़ा आहिनि। साहबिन अर्ज कयो या रसूल अल्लाह ॿुधायो। साईं जन फरमाए इज़ा रुउ ज़ुकिर अल्लाह, जॾहिं अल्लाह वारनि खे ॾिसंदो त अल्लाह जी याद अची वेंदी। हाणे बाकायदा महफिल जो आगाज करण जे लाइ तिलावत कलाम पाक जे लाइ अर्ज गुज़ार आहियां साहिबजादा अबू तराब अली जन खे उहे अचनि तिलावत कलाम पाक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजन मुनीरा व बश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फदलन कबीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तिलावत कलाम खां पोइ नात शरीफ जे नज़राने जे लाइ गुज़ारिश कंदसि साहिबजादा मोहम्मद राशिद
साईं जन खे ईंदा ई नात जो नज़रानो पेश कयो। सब गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब नबी उम्मी अरबी जंखे परवर पाण पढ़ायो। महबूब नबी उम्मी अरबी जंखे परवर पाण पढ़ायो। छा थियो अॻिते छा थींदो पहिरीं पाण सभई त ॿुधायो। ओ हिकु ॾींहुं मिठल चढ़ियो मिंबर ते कई सुबह खां सांझीअ ताईं किताब ॾिनई क़यामत ताईं कुल ख़बरूं सभु गुण बोले ॿुधायो। महबूब नबी उम्मी अरबी जंखे परवर पाण पढ़ायो। ओ कोने नसंदा कर इल्म कठा हिकमत कुल सब दानाई। सब महबूबन जो इल्म मथे हीअं सियाण नई समझायो। महबूब नबी उम्मी अरबी जंखे परवर पाण पढ़ायो। ओ जॾहिं भटकी वियो जग सारो महबूब मुअल्लम थी आयो। उन इल्म जो तालिब सुण दिल बरसई जैनी नबीअ सां लॻायो आ। महबूब नबी उम्मी अरबी जंखे परवर पाण पढ़ायो। छा थियो अॻिते छा थींदो पहिरीं पाण सभई त ॿुधायो। सुभान अल्लाह माशाअल्लाह। हाणे मुर्शिदन जे शान में मनक़बत जे लाइ मुर्शिदन जे प्यारे साहिबजादे हज़रत साहिबजादा हुसैन बहाउद्दीन जन के गुजारिश कंदासीं त मुर्शिदन जे शान में मनक़बत ॿुधाईंदा। सभई गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ कर करम करीम खुदारा कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातलिवारा कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातलिवारा कर भाल भलायूं भलारा मुझा मुर्शिद मातलिवारा ओ कर भाल भलायूं भलारा मुझा मुर्शिद मातलिवारा। ऐ मुझी आस उम्मीद तू आही का नजर करम फरमाई। चो सुभान अल्लाह। ओ मुझी आस उम्मीद तू आही
का नजर करम फरमाई रब तो के कयो ताजदारा है रब तो के कयो ताजदारा मुझा मुर्शिद मातली वारा का नजर करम फरमाई मुझा मुर्शिद मातली वारा है तुझो फेज जहान में जारी वठ वंड थी खलकत सारी तुझो फेज जहान में जारी वठ वंड थी खलकत सारी है आजिज़ बो उम्मीदुन वारा अज हर करमी उम्मीदुन वारा मुझा मुर्शिद मातली वारा का नजर करम फरमाई मुझा मुर्शिद मातली वारा है तुझो सुनो दिल बर साइया चाकर पिरी प्यार दई पंजो कर ओ पिरी प्यार दई पंजो कर तुझी मोहब्बत जो मख्वारा है तुझी मोहब्बत जो मख्वारा मुझा मुर्शिद मातली वारा कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मातली वारा ओ कर भाल भलायूं भलारा मुझा मुर्शिद मातली वारा। सुभान अल्लाह मुर्शिद जो दीदार आ हेड़ियूं प्यारियूं मनकबतूं आहिनि सुभान अल्लाह नथो चवे। सही बुखारी शरीफ जी आखिरी हदीस पाक आहे कलिमतान खफीफतान अलल लिसान ब कलमा आहिनि ज़बान ते पढ़ण में ॾाढा सोलड़ा आहिनि पर सकीलतान आहिनि ॾिसण में सोलड़ा आहिनि पर जेॾी महिल मीज़ान में क़यामत जे ॾियारे तुरंदा तो जबलनि पहाड़नि जेतिरा वज़नी थी वेंदा। अॻियां हबीबतान इलर रहमान आहिनि बि सोलड़ा पढ़ण में ऐं मीज़ान में बि वज़नी आहिनि भारी आहिनि पर अल्लाह खे ॾाढा प्यारा उहे कहिड़ा आहिनि सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सुभान अल्लाह जेॾी महिल चवी थो चवण में तो सोलो आहे पर अल्लाह खे इहो कलिमो ॾाढो वणे जेॾी महिल पढ़ी थो सुभान अल्लाह चवी थो त अल्लाह खे महबूब बणिजी वञे सुभान अल्लाह। इन सां गॾो गॾु महफ़िल खे अॻियां वधाईंदे दावत ख़िताब ॾींदुसि मुर्शिदन जे वॾे साहिबजादे क़िबला शाह रुकन आलम जन जे वॾो हर साहिबजादा अबू तराब अली साईं खे त ख़िताब दिल नवाज़ फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो मुझे मुर्शिद हादी रहबर क़िबला सैयदी व मुर्शिदी सुने दिलबर साईं जी दरबार जा पांदियड़ो अल्लाह जा लख करम लख थोरा जे मालिक रब असां के सुने दिलबर साईं जी निस्बत अता कई आ। कंहिंखे कहिड़ो दर मिलियो कंहिंखे कहिड़ी संगत मिली कंहिंखे कहिड़ी निस्बत मिली पर ओ करमी असीं भाग वारा आहियूं जो असांखे सुणे दिलबर साईं जी निस्बत मिली आ। मुझे मुर्शिद सुणे दिलबर साईं जी निगाह सां बेदीन माण्हू दीनदार थी विया बदकार माण्हू तहज्जुद गुज़ार बणिजी विया जेके माण्हू पुलिस जी मारूं सां न सुधरिया से दिलबर साईं जी निगाह सां मुस्तफा जी शरीयत में सिंगार थी विया। तॾहिं त असां चवंदा आहियूं नज़रूं खणी था जॾहिं निहारनि कल्ब कटियल था पल में जियारनि नज़रूं खणी था जॾहिं निहारनि कल्ब कटियल था पल में जियारनि चइनी तरफ़नि जे ॾिसनारो जान बची जियारे जो
जग सारो मस्तान दिसा तो मुर्शिद मातली वारे जो अला भागन वारा भाग खुली विया मुर्शिद दिल बरसाई मिली विया तो मते करी चो सुभान अल्लाह ओ करमी असी भाग वारा आयो भागन वारा भाग खुली विया मुर्शिद दिल बरसाई मिली विया इसम बुधण सां दर ठरे तो जानिब जी अजियारे जो जग सारो मस्तान दिसा तो मुर्शिद मातली वारे जो मुझा दोस्तों असांजी खुशकिस्मती आ असांजी खुशकिस्मती आ जो अल्लाह ताला सके सुने दिल बर साईं जी निस्बत अता कया अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो व इन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा ये दुनिया वारो ये तो अल्लाह जो नेमतूं शुमार कंदो अल्लाह जो नेमतूं गणी दो त गणे न सकदो बराबर अल्लाह जा लख करम आइन लख एहसान लख थोरा आइन पर उन्हनि सभिनी मां वॾो एहसान अल्लाह जो असां ते इहो आहे जो अल्लाह ताला मदीने वारे ताजदार अड़न जे आधार मिठे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उम्मती बनाए हरी सुने दिल पर साईं जो नस्बत वारो बनायो चो सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझो मुर्शिद सुनो दिल पर साईं पंजे जिस्म में एक फौज बणजी पंजी जात में एक इदारो बणजी किरदार ऐं गुफ्तार जी अजीम दरसगाह बणजी 800 किताबन जा मुसन्निफ बणजी लखे दिलुन जा रहबर ऐं रहनुमा बणजी मुस्तफा जे दीन जो मुहाफिज बणजी सच जी सदा बणजी हक जी तलवार बणजी हजारे लखे दिलुन जा सुल्तान बणजी जेड़े पासे विख खयो मोहम्मदी फैज़ जा समुंड वाए छया तो वो तने त असां चवंदा आहियूं असां दीवाना आहियूं असां मस्ताना आहियूं दिल बर साईं जा दिल बर साईं जा हथ मथे खणी चवरायो असां दीवाना आहियूं असां मस्ताना आहियूं दिल बर साईं जा दिल बर साईं जा ऐसा ही चादर पटको पाए चेहरे ते मुर्ग सजाए साई चादर पटको पाए चेहरे ते मुर्ग सजाए हर जाए ते सडरायूं अल्लाह हर जाए ते सडरायूं दिल बर साईं जा दिल बर साईं जा वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह ही होया साहिबजादा अबू तुराब अली साईं जन पंहिंजे शीरी ज़बान सां असांखे रूहानी इरफानी कलिमात ॿुधाया हाणे आऊं खिताब जे लाइ अर्गुज़ार आहियां जमात करमिया जा ख़तीब मौलाना नजम करम चिण के गुज़ारिश कंदासीं त अची खिताब दिल में दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द कतबना फ़िज़ ज़बूरि मिन बअदिज़ ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाईरो
अल्हम्दुलिल्लाह अज हर साल वांगुर हिन साल ब दिलबर आबाद शरीफ जे पिड़ में असा करमी फकीर हाजिर अची थिया आयूं त भलारी रात वनी पंजे कामिल मुर्शिद जा दीदार करे अचूं। इबादतूं त घर में भी थी सघन पियूं, इबादतूं त पंजे पाड़े जे मस्जिदुन में भी थी सघन पियूं, पर अल्लाह जा लख एहसान आहिन जो पंजे रहबर पंजे रहनुमा पंजे कामिल पंजे अकमल वली सोने जी इक्तदा में अज इबादत करण 15 शबान जी रात दिल बराबाद आया है। अल्लाह ताला जे पाक कलाम मंझा इन फकीर हकीर जेके चंद अल्फाज तिलावत कया उन लफ्जन जे अंदर अल्लाह ताला फरमायो आहे त आई बेशक असा ज़बूर में जिक्र का पोए हीअ भी लिखी छॾियो हुयो त बेशक ज़मीन जा वारिस मुंहिंजा नेकोकार बाना थींदा। हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंजे सालेहन जे शान के पंजे सालेहन बानन जे मान के मकाम के मर्तबे के बयान कयो आहे। इन आयत करीमा जो पस मंजर दिसजे तो खुदा जी इज्जत जो कसम ही दौर मुझे पीर दिलबर साईं जो आहे। हथड़ो खणी जे दिल के गाल लगई दी दात खणी ही जमानो मुझे पीर कामिल जो आहे। बराबर अल्लाह जा वली आया कम करे विया सुधारे विया अल्लाह जे बानन के, पर हिन जमाने में हिन दौर में दिसजे तो त वलियन जी कतार में निर्वार आहे त दिलबर साईं आहे। आलिमन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त दिलबर साईं आहे। सालेहन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त दिलबर साईं आहे। सूफिन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त दिलबर साईं आहे। उस्तादन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं आहे। खतीबन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त मुंहिंजो पीर कामिल आहे। रहबरन जी कतार में जेकॾहिं निर्वार आहे त मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं आहे। हथ खणी सुभान अल्लाह चओ तॾहिं त असां पंहिंजे पीर जो शान ॻाईंदा आहियूं न। चओ सुभान अल्लाह। मां हरदम चवंदो आहियां त छो न शान ॻायां मां पंहिंजे पीर जो, अल्लाह छो न शान ॻायां मां पंहिंजे पीर जो। पीर जो वो अल्लाह सोणे मातली वारे पीर जो। अञा त सब्र कर अज रात जन के इजाजत मिले पई खुदा जो कसम इहे वञी कम कंदा मुंहिंजो पीर त पीरन जो भी पीर आहे। ऐ परवर पाक जो प्यारो आहे तॾहिं त हर हंध नारो आहे। आहे नाइब नबीअ जे वज़ीर जो, अल्लाह आहे नाइब नबीअ जे वज़ीर जो। वज़ीर जो वो अल्लाह पंजे मातली वारे मीर जो। नचम तुंहिंजो पीर लासानी। सच ॿुधायो तुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं लासानी आहे न? हथ 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 खणी शर्मा न शर्माईंदो उहो आहे जंहिंजो निकाह थींदो आहे। तू हथ खणी पीर जे शान में सुभान अल्लाह चई ॾेखार। ओ नजम तुंहिंजो पीर लासानी पीर जो हर आ फकीर लासानी। हेॾे निहारे त ॾिस
साईं चादर वाला करमी फकीर ओ नजम तुझो पीर लसानी पीर जो हर आ फकीर लसानी इहो फैसलो आगे ज़मीर जो वो अल्लाह पंजे मातली वारे पीर जो दुआ कयो तो शाला अल्लाह ताला इन्हें मोहब्बत में जियारे वरी इन्हें ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए वमा अलैया इल्लल माशाअल्लाह जे दिल ठरी आ त वरे आवाज सां जो सुभान अल्लाह। अञा मज़ो न कई असल दिल तुंदी हाणे ठरंदी जने मुर्शिद जो साहिबजादो बयान कंदो। मुर्शिदन जो प्यारो साहिबजादो हजरत अल्लामा व मौलाना साहिबजादा हसन मोइनुद्दीन के गुजारिश कंदासीं पंहिंजे शोला बयान सां असां जूं दिलियूं ठारींदा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फअऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वकूनू मअस सादिकीन सदकल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। पीर एड़ो गोल जेको पोखे सलासिक जा पीर एड़ो गोल जेको पोखे सलासिक जा दिए ओड़ उल्फत जी विजे भलाई संदो भाण एड़ो मुर्शिद हूं दई साण तरसंदे वनी तू रब के सब गजीश के मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मुझा अजीजो अल्लाह ताला शाल असाई तवा सबनी के हिदायत नसीब फरमाए दुनिया में सोने हबीब जो सच्चो उम्मती बनाए आखिरत में उन्हें महबूबन जो शल पाड़ो नसीब फरमाए। मुझा दोस्तों मुझा अजीजो अल्लाह जा लख एहसान लख थोरा अल्लाह जा अणगणिया एहसान जो अल्लाह ताला असा के हिन फितने फसाद जे दौर में असा के हिन पुरफतन दौर में दिलबर साईं जेड़ो कामिल मुर्शिद अता कयो आहे। मुझा दोस्तों जिए ऊंधाई में रोशनी जरूरी आ अंधे लाए लठ जरूरी आ उन्यारे लाए पानी ऐं बुखारे लाए मानी जरूरी आ तीअं अजो के हिन पुरफितन दौर में फितने ऐं फसाद जड़े दौर में हर इंसान जे लाए कामिल मुर्शिद हुजण जरूरी आ। अज असी खुश नसीब आयूं भागी बख्तवर आयूं जो अल्लाह जी ज़ात असा के दिलबर साईं जेड़ो कामिल मुर्शिद अता कयो आहे। मुझा दोस्तों हर तरफ नफ्सा नफ्सी लगी पई आहे फितने फसाद जा जार शैतान दज्जाली फितने फसाद जा जार विछाए रहियो आहे माण्हुनि जा अकीदा खराब थी रहिया आहिनि माण्हू बद अकीदा थी रहिया आहिनि पर इन दौर में असां के अल्लाह ताला कामिल मुर्शिद अता कयो आहे जो जंहिंजी तकरीर जे ज़रिए जंहिंजी तहरीर जे ज़रिए
जंहिंजी तसनीफ जे ज़रिए, जंहिंजी तालीम जी ज़रिए, जंहिंजे तहबीर सां असांजा अक़ीदा दुरुस्त आहिनि, असीं शैतान जे दज्जाल जे फितनन खां महफूज़ आहियूं, असांजा अक़ीदा दुरुस्त आहिनि, असांजो दीन ईमान ईकान सलामत आहे, त इहो हिन दिलबर साईं जो सदको आहे। अल्लाह जा जेतिरा शुक्राना अदा कयूं, अल्लाह जा जेतिरा एहसान कयूं, जेतिरा शुक्राना अदा कयूं, घटि आहिनि जो हिन फितने ऐं फसाद जे दौर में असांखे मुर्शिद दिलबर साईं कामिल पीर अता कयो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो वकूनू मअस्सादिकीन, ऐं मुझे सच्चन बानन सां गॾु हुजो। उहे सच्चा बाना केर आहिनि जंहिंजो कुरान में अल्लाह ताला जन जे साथ जो, जन जी मईयत जो, जन सां गॾु हुजण जो हुकुम ॾेई रहियो आहे। सादिकीन मुंहिंजा मुराद अल्लाह जा कामिल वली आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे वलियन जी सिफ़तूं बयान कंदे कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। मुझा दोस्तों अल्लाह ताला पंहिंजे वलियन जी सिफ़तूं बयान कंदे फरमायो अल्लाह जा बरगुज़ीदा बाना, रहमान जा बाना जने ज़मीन ते लॻा निवड़त सां हलंदा आहिनि, आजिज़ी ऐं इंकिसारी सां हलंदा आहिनि। व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, ऐं अल्लाह जे कामिल वलियन सां जने जाहिल मुखातिब थींदा आहिनि त अल्लाह वारा उन्हनि खे चवंदा आहिनि अस्सलामु अलैकुम। जाहिलन जो अल्लाह वारनि सां मुखातिब थियण इन मंझा छा मुराद आहे? जॾहिं जाहिल माण्हू अॻे सां मुखातिब थींदो आहे त अहिड़ी का ॻाल्हि कंदो आहे, अहिड़ो को कौल बयान कंदो आहे, अहिड़ी का ॾुखाईंदड़ ॻाल्हि कंदो आहे जो अॻे जी दिलि ॾुकंदी आहे, अॻे जी दिलि आज़ारी थींदी आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला क़ुरान में फरमायो जॾहिं जाहिल अल्लाह वारनि खे, मुंहिंजे प्यारनि बाननि खे ॾुखाईंदा आहिनि, अज़ियत ॾींदा आहिनि त उन्हनि ते उहे कावड़ न आहिनि कंदा, उन्हनि ते उहो गुस्सो न आहिनि कंदा, उन्हनि ते कावड़ करण जी बजाए उन्हनि खे दुआउनि सां नवाज़ींदा आहिनि, चवंदा आहिनि अस्सलामु अलैकुम, तो ते सलामती हुजे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। दिल ठराई थी चओ सुभान अल्लाह। जॾहिं अल्लाह जा कामिल वली माना रात जो टाइम थींदो आहे, माण्हू नरम गुदास बिस्तरनि ते सुतल हूंदा आहिनि, पंहिंजे आराम त बिस्तरनि ते आरामी हूंदा आहिनि, मिठड़ी निंड में सुतल हूंदा आहिनि। इहे अल्लाह जा वली हूंदा आहिनि जो मुसलो विछाए पंहिंजे रब जे अॻियां मुनाजात कंदे पोइ असां गुनहगार फ़कीरनि जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। खुदा जो कसम अल्लाह असांखे अहिड़ो पीर ॾिनो आहे जंहिंमें आजिज़ी बि आहे, इंकिसारी बि आहे, जेको दुश्मननि खे माफ़ियूं ॾियण वारो आहे, जेको दुश्मननि खे बि दुआऊं ॾियण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो सफ़र में हुजे, आंधी हुजे, मांझी हुजे, काबतुल्लाह साम्हूं हुजे, मुस्तफ़ा जी मज़ार साम्हूं हुजे, ओ करमी तू खुश नसीब आहीं। उन वक़्त मुंहिंजो मुर्शिद दुआ हथ जा खणी पंहिंजे करमी बचड़नि खे उन वक़्त बि दुआउनि में यादि कंदो आहे। पो आशिक चे तो लख पीर दुनिया जा
हिक पासे मुंहिंजो दिल बरसाई हिक पासे करमी दिल ठरंदी आहे त मथे खणी चओ सुभान अल्लाह ओ लख पीर दुनिया जा हिक पासे मुंहिंजो दिल बरसाई हिक पासे ओ तू मुरकण सां दिल मोही तो दिल मोहे जने जप चोली तो तू मुरकण सां दिल मोही तो दिल मोहे जने जप चोली तो सोणन जो सवारण हिक पासे तुंहिंजो मुर्गी निहारण हिक पासे ओ तुंहिंजे दर्द जेको ईंदो आहे सो काली कॾहिं न ईंदो आहे मखदूम दुनिया जा हिक पासे तुंहिंजे दर जो ख़ादिम हिक पासे अल्लाह ताला मुर्शिद करीम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह माशाअल्लाह। हाणे नात शरीफ जे लाइ गुज़ारिश रखूं ख़लीफ़ा महमूद खे अची नात जो नज़रानो पेश कयो। सभी जो सुभान अल्लाह वरी भी जो सुभान अल्लाह सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वो दूर का दिल पर आया आयो दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा 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 सोहना साई अचा दरबार नाम खुदा घुंड खोल प्यारा सोहना साई दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा तुझे ज़ियारत जी ज़रूरत हुस्न हकीकी पसायो हजरत तुझे ज़ियारत जी ज़रूरत हुस्न हकीकी पसायो हजरत हुस्न हकीकी पसायो हजरत तुझे दर्शन की दरकार तुझे दर्शन की दरकार नाम खुदा घुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा नाम खुदा घुंड खोल प्यारा सोना साई चादर वाला दूर का दिल पर आया सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया सारा नाम खुदा घुंड खोल प्यारा आग भला था पहता भायो उन्हें कल जीना लायो आग भला था पहता
सवारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा नाम खुदा गुंड खोल प्यारा सोहना साई अच्छा दरबारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दर्द बदन के दांत मिले तो दीन दुनिया हित ईमान मिले तो दर्द बदन के दांत मिले तो दीन दुनिया ईमान मिले तो दीन दुनिया ईमान मिले तो आया खड़ी हो कल्ब विकारा नाम खुदा गुंड खोल प्यारा आया खड़ी हो कल्ब विकारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दीवाना पीठा दाखिल मोहब्बत चाहना दर्द दीवाना पीठा दाखिल मोहब्बत चाहना नूरानी खड़ो खुदारा नाम खुदा गुंड खोल प्यारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा जेहड़ो नालो दिल पर साई अल्लाह बेशक दिल पर वागी जेहड़ो नालो दिल पर साई बेशक दिल पर वागी पर कसम खुदा दी मेरी दिल हदी है शल संगत मुर्शिद दीन टुटे दिल जागालियां दिल विच रहन तू मरन वञो रुठे एक लाख दे ताने मेरा जो कुर्ब सजन जकुठे गुलाम फरीदा या क़यामत ताई शल मुर्शिद कायदा नरसे जेड़ो नालो दिल पर सागी बेशक दिल पर बेशक दिल पर आगे बेशक दिल पर आगे बेशक दिल पर आगे यो रंगी दर दिल यो रंगी दोस्त दिलारा नाम खुदा गुंड खोल प्यारा है दिल यो रंगी दर दोस्त दिलारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा नाम खुदा गुंड खोल प्यारा होंदी काग मुतवजे कादे जियो सदा जियो फजल आबादी होती कायम मुतवजे कादे जियो सदा वो फजल आबादी जियो सदा दिल आबादी न जदाग दीन जदाग मुदागी दिलारा नाम खुदा गुंड खोल प्यारा नाम खुदा गुंड खोल प्यारा दूर का दिल पर आया हो सारा नाम खुदा गुंड खोल प्यारा आया हो सारा नाम खुदा गुंड खोल असल का आजिज संगदर साइल मेट मदायो मुर्शिद कामिला असल का आजिज संगदर सागी मेट मदायो
मुर्शिद कामिल बेट मतायो मुर्शिद कामिल रोही नवाजल की बदकारा नाम खुदा गुल खोल प्यारा रोही नवाजल की बदकारा नाम खुदा गुल खोल प्यारा दूर का दिल पर आया वो सारा नाम खुदा गुल खोल प्यारा नाम खुदा गुल खोल प्यारा सोना सागिया चादर बारा दूर का दिल पर आया वो सारा नाम खुदा गुल खोल प्यारा सुभान अल्लाह करमिन जो हसान नात बुधी यकीनन दिल खुश थी वही चो सुभान अल्लाह नात जे नजराने जला अर्ज कर फकीर चाकर करमी खे त ची नात जो नजरानो पेश कर चो अल्लाह 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 ये अजो की रात शबे बरात है बरात जी माना है छोटकारो अजो की रात गुनाहन का छोटकारे जी रात साईं फरमाइन था जो को एक दफो चवे अल्लाह अल्लाह जो एक दफो नालो वठे उन जे अमाल नामे 10 गुनाह माफ न चो अल्लाह फकीर चाकर अल्लाह 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 ऐ करन सांखे दिल बरधार हरदम तुझी हुब ही में करन सांखे दिल बरधार हरदम तुझी हुब ही में ऐ करन सांखे दिल बरधार हरदम तुझी हुब ही में ओ हरदम तुझी हुब ही में दीद तुझी आहे दरकार करन सांखे दिल बरधार हरदम तुझी हुब ही में ऐ वेठड़ा आहिन वाटो वठी जे ओ वेठड़ा आहिन वाटो वठी जे वेठड़ा आहिन वाटो वठी जे वेठड़ा आहिन वाटो वठी जे नेण खणी तू तन दे निहार करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में रूह रड़े तो दिल थी धड़के ओ रूह रड़े तो दिल थी धड़के रूह रड़े तो दिल थी धड़के तन मन में आ तुझी तवार तन मन में आ तुझी तवार करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में तोसां जानिब जी जुड़ियो वा ऐ तोसां जानिब जी जुड़ियो वा तोसां जानिब जी जुड़ियो वा तोसां जानिब जी जुड़ियो वा कोन तो विसरे पल जो प्यार करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में करन असांखे दिल बरदार हरदम तुझी हुब ही में मोहब्बत में मस्तान मरन जे ओ मोहब्बत में मस्तान मरन जे मोहब्बत में मस्तान मरन जे मोहब्बत में मस्तान मरन जे बाग तनी दे वाली वार
करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में दर्द मंदी दिल मांदी मिठड़ा है दर्द मंदी दिल मांदी मिठड़ा दर्द मंदी दिल मांदी मिठड़ा दर्द मंदी दिल मांदी मिठड़ा दिल भर देते खे दीदार करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में है दिल बर साईं ते कहल कंदे जे सुन दिल बर साईं ते कहल कंदे जे सुन दिल बर साईं ते कहल कंदे जे ओ आहे तुंहिंजो बानी बार करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में करन असां खे दिल बरदार हरदम तुंहिंजी हुबोईअ में माशाअल्लाह राजी वेठा आहियो सभई वो सुभान अल्लाह नाउज़ बिल्लाह आवाज कढो ख़बर तो पवे सुजाग वेठा आहियो खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला असां खे हेड़ी भलारी रात अता फरमाई आहे ऐं उहा रात वरी हेड़न जानिबन जे दरवाजे ते गुज़रे चओ सुभान अल्लाह मुंहिंजी दिल चयो थी हिकिड़ो शेर तव्हां खे ॿुधायां मुंहिंजे मुर्शिदन जो चओ सुभान अल्लाह अच अज तोखे ॿुधायां दिल बर जो दास्तानो थकल न मोहब्बत वारी सुभान अल्लाह चो तो पढ़ा अच अज तोखे ॿुधायां दिल बर जो दास्तानो महबूब जी मोहब्बत मौला ए आ खजानो अच अज तोखे ॿुधायां दिल बर जो दास्तानो महबूब जी मोहब्बत है दिल बर संदी मोहब्बत मौला ए आ खजानो है दिलदार दरगदाई मौला ए बादशाही दिलदार दरगदाई मौला ए बादशाही खोले छॾियो खुशन खोले छॾियो खुशन जो दिल बर आहे दहानो खोले छॾियो खुशन जो दिल बर आहे दहानो महबूब जी मोहब्बत मौला ए आ खजानो थकल सुभान अल्लाह सचो तामीर जिंदगी जी ताबीर बंदगी तामीर जिंदगी जी ताबीर बंदगी वेठुस वठी जॾहिं खां आशिक थी आस्तानो वेठुस वठी जॾहिं खां आशिक थी आस्तानो महबूब जी मोहब्बत मौला ए आ खजानो लफ्ज़ वॾा क़ाबिल गौर आहिनि छा ख़त्म खौफ खतरा
ओ क्या खत्म खौफ खतरा साबित सुकून आहे क्या खत्म खौफ खतरा साबित सुकून आहे जोड़ियो अथम जॾहिं खां उल्फत जो आशियानो जोड़ियो अथम जॾहिं खां उल्फत जो आशियानो महबूब जी मोहब्बत मूलाए आ खजानो दिल पर साईं जा लफ़्ज़ ॾिसो ॿुधो ऐं सम्झो त मुंहिंजो मुर्शिद छा आहे गुल हाए मारिफत जो मां गुल फरोश आया गुल हाए मारिफत जो मां गुल फरोश आया वासे छॾियो आहे मूं वासे छॾियो आहे मूं सुरहान सां ज़मानो अल्लाह करे लफ़्ज़ सम्झ में अचे चए थो मुंहिंजो कामिल मुर्शिद गुल हाए मारिफत जो मां गुल फरोश आया वासे छॾियो आहे मूं सुरहान सां ज़मानो वासे छॾियो आहे मूं सुरहान सां ज़मानो महबूब जी मोहब्बत मूलाए आ खजानो ए जेका खल्क ॾिसो था न दिल पर साईं छा थो फरमाए अर्ज़े हरम हर आंदा हीरा लाल मोती अर्ज़े हरम आंदा हीरा लाल मोती कोई सराफ समझे ही दिल बर साईं फसानो हर के जे समझ जी गाली कोने का कोई सराफ समझे कोई सराफ समझे दिल बर साईं फसानो अर्ज़े हरम आंदा हीरा लाल मोती है कोई सराफ समझे ही दिल बर साईं फसानो महबूब जी मोहब्बत मूलाए आ खजानो अच तोखे ॿुधाया अच तोखे ॿुधाया अच तोखे ॿुधाया दिल बर जो दास्तान नथा चओ सुभान अल्लाह दर वठी वेठा आहियूं जा उम्मीद आहे त अॼु पल भरे पोइ वापस मोटंदासीं मिठा जिंदगी इंसान जी हयाती इंसान जी मुख्तसर आहे अॼु न त सुभाणे पूरी थी वेंदी दिल पर साईं शेर इन में ई चयो न तामीर जिंदगी जी ताबीर बंदगी सुभान अल्लाह है वेठुस वठी जॾहिं खां आशिक थी आस्तानो अॼु तक इश्क वारी लोलियूं ॿुधायो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ असीं आहियूं गुनाहगार मां त गुनाहगार आहियां बदकार तव्हांजे जुतियुनि जोड़ आहियां बल्कि तव्हांजूं जुतियूं भलियूं मुंहिंजी हैसियत कोन्हे का मुंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते तव्हां क़ुर्ब जा कदम खणी आया आहियो तव्हांजे सदके अल्लाह मूं गुनाहगार खे बख़्शींदो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे हिते गुनाहगार ईंदा बख़्शाए पोइ वापस मोटंदा
तव्हां अर्ज खणी वेहो ॾिसो त करम नवाज़ी थिए थी कि न कोन थी थिए सुभान अल्लाह चओ त मां हिकिड़ो ॿियो शेर पढ़ां दिल हाज़िर सचल साईं जो शेर आहे फरमाए दो नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना तमाम गजी चो जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना ओ मेरी आते बंदी हाँ बेशक बंदी हाँ मेरी आते बंदी हाँ बेशक गंदी हाँ ओ ढकी में ना ढोलना ऐब न खोलना ढकी में ना ढोलना ऐब न खोलना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना पई हाँ पनारे तेरे लगी हाँ मिलारे तेरे पई हाँ पनारे तेरे लगी हाँ मिलारे तेरे ओ कोझी नल जालना कोझी नल जालना वल नहीं आवना ओ कोझी नल गंदी नल जालना वल नहीं आवना नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालना तव्हां बि गजी चवरायो नंगड़ा निमाणींदा ओ जीवे तीवे दिल सां मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना ऐब न खोलना जो नंगड़ा निमाणींदा सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो जदे क़यामत जो दिहाड़ो थींदो महशर जे मैदान में हिकड़ो गुनहगार ईंदो बदकार ईंदो अल्लाह जे तरफां अमर थींदो इनके पकड़े जहन्नम जी बाह में उछलायो वने दोज़ख जा मलाइका हिन गुनहगार के जहन्नम जे ज़ंजीरन में जकड़ियो दोज़ख दे वठियो पिया वींदा जदे जहन्नम जे किनारे ते अचे पहुंचंदो हे बदकारा गुनहगारा हुकुम थियो आ दोज़ख में विझण जो हे बदकार माण्हू गुनहगार माण्हू फेरे ॾिसंदो मुंह भराए अल्लाह जे अर्श ॾे निहारींदो वरी जहन्नम जा मलाइका उन्हनि ॾे ॾिसंदो अल्लाह फरमाईंदो सुभाना मूं अल्लाह में कहिड़ी उम्मीद रखी अथई हेॾे होॾे छाजे लाइ थो निहारी कंहिंखे तलाश थो करी कंहिंजी ॻोल्हा थो करी हे बानो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला आया खाती आया गुनहगार आया बदकार आया ऐबदार हुकुम ॾिनो अथई जहन्नम में विझो मुंहिंजा मौला बराबर गुनाह न मारियो ओ मुझा अल्लाह बराबर तुझा हुक्म भनी आयो आया तुझा हुक्म लताड़े आयो आया पर करीम रब तो अल्लाह में मु चंगाई जी उम्मीद रखी हुई तो मैं भलो गुमान रखियो हुयम तो मैं सुठो गुमान रखियो हुयम अर्ज कंदो अल्लाह फरमाईंदो मलाइको छडियोस मलाइको बख्शो मास जो हिन बाने मु अल्लाह में भलाई जी उम्मीद रखी
रब फरमाइंदो छजो सुमु अल्लाह इनके जन्नत जे हवाले अन्ना जोर सा चो सुभान अल्लाह अज असां बि दर वठी आया आहियूं अल्लाह जी नज़र असां जे मथा है मुंहिंजा मौला ए बनाना आहियूं चई जाते ही आऊं त पानी पारो चल जी जेही जाते ही आऊं त पानी पारो चल जी ओ हुज्जत हो त पुनु असीम कमीणीअ के ही हू जा पाइन पेर में आऊं ते जुतिय ना जेही विसारे वेही तन के चुन के कीअं रहा बुलंद आवाज़ सां जिक्र कयो अल्लाह मोहब्बत सा काज़िबान खामोश न रहे बुलंद आवाज़ सां अल्लाह जो जिक्र कयो अल्लाह अल्लाह अन्या आवाज़ नथो अचे कननि ते आवाज़ पहुचे अल्लाह है तुझो पिरी इंतजार तुझो पिरी इंतजार दिल बेहद बेकरार तुझो पिरी इंतजार दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे है अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे है तुझो पिरी इंतजार तुझो पिरी इंतजार है दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे मोहब्बत मारी इश्क आजारी थण में थारी रोए वेचारी अल्लाह तलब तुझी तारो तारो है तलब तुझी तारो तारो चो दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे आया उञायल सिक में सिकायल तुझे हिजर जे गम में घायल आया उञायल सिक में सिकायल तुझे हिजर जे गम में घायल इश्क दिनो आज़ार अल्लाह इश्क दिनो आज़ार दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे ओ तू न बुधी कंहिंखे ॿुधाया ओ तू न बुधी तू न बुधी ॿियो कंहिंखे ॿुधाया दर्द जा दफ़्तर सूर सुणाया तुझे इसार संभारा आका तुझी इसार संभारा तू न बुधी ॿियो कंहिंखे ॿुधाया दर्द जा दफ़्तर सूर सुणाया तुझी
सार संभारा करमी चो तुझी सार मौला तुझी सार संभारा ओ दिलबर तुझी सार संभारा हथ मथे गणी चो तुझी सार संभारा ओ जानी तुझी सार संभारा मुर्शिद तुझी सार संभारा दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे ओ आदि असुर जो आऊं ओ सारिया लोकां लिखी तोखे सारिया संभारिया दिलबर साईं न करारवा ओ दिलबर साईं न करारवा दिल बेहद चो दिल बेहद बेकरारवा अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे तुंहिंजो पिरी ओ सुणा तुंहिंजो पिरी ओ राणा तुंहिंजो पिरी इंतज़ार बुलंद आवाज़ सां गॾिजी चवरायो तुंहिंजो पिरी इंतज़ार दिलबर तुंहिंजो पिरी ओ मदीने वारा तुंहिंजो पिरी अॼु इंतज़ार आका तुंहिंजो पिरी इंतज़ार दिल बेहद बेकरार मदनी तुझो पिरी इंतज़ार दिल बेहद बेकरार अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे अच अंगण मुंहिंजा सजण तोखे ॾिसां मुंहिंजी ईद थे अल्लाह कलो मालिक बस मगरिब जो सिज लही वियो 15 शोबान जी रात शुरू थी पहिरी दुआ इहा है मौला मुस्तफा जो दीदार कराए सा सभनी जी ईद कराए अल्लाह सा सभनी जी ईद कराए इन मुर्शिद जे सदके इन करमी सभनी फकीरन जी अॼु ईद कराए जा बेहिजाब जलवे मुस्तफा ॾेखार जा अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए अल्लाह असांजे दिलनि में मुस्तफा जी मोहब्बत उजागर करे अल्लाह पंहिंजे पीर सां सच्चो ताल्लुक कायम करण जी तौफीक अता फरमाए सनन जे रस्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए मिठा हे रस्तो तो मुझे पीर जेको सेखारियो आहे इहो रस्तो मजबूती सां वठो तव्हांजी मंजिल मदीनो थी वेंदी हिजाब खजी वेंदा ईद थी वेंदी अज़ान जो टाइम थी वियो सीधो कयो अज़ान सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله حي على الصلاة
الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله 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 أكبر الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا والذين يؤذون المؤمنين والمؤمنات بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا يا أيها النبي قل لأزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن ذلك أدنى أن يؤرفن فلا يؤذين وكان الله غفورا رحيما الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر
الله أكبر الله أكبر الله أكبر الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر الحمد لله الله أكبر سمع الله لمن حمده الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر السلام عليكم ورحمة الله السلام عليكم ورحمة الله استغفر الله استغفر الله استغفر الله ربي إلا هو الحي القيوم أنت السلام الله آمين يا ذا الجلال